नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िर राति जो खानवाण भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान खुश्क ते पुलिस जी वॾी अटालियुनि जी चढ़ाई। नेक मोहम्मद खुश्क, टको उर्फ़ जावेद खुश्क, सावण उर्फ़ मंसूर खुश्क गिरफ़्तार। 12 कलाक गुज़रण बावजूद भी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर न कई है। गिरफ़्तार ॻोठाण जी गिरफ़्तारी ज़ाहिर न करण ख़िलाफ़ ॻोठाण जो मासूम ॿारनि समेत एहतजाज मुज़ाहिरो। ॻोठाण सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो है त पुलिस गिरफ़्तार ॻोठाण खे 12 कलाक गुज़रण खां पोइ बि ज़ाहिर न कयो है। असांखे ख़दशो आहे त गिरफ़्तार ॻोठाण खे कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। हिननि वधीक चयो है त जेकॾहिं को ॾोह आहे या कंहिं ते केस दाख़िल आहे त चालान करे ॻोठाण जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे। ॻोठाण सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿिनि खे अपील कई आहे त गिरफ़्तार थियल ॻोठाण जी हयाती खे ख़तरो आहे। जल्द खां जल्द गिरफ़्तार थियल ॻोठाण जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे, न त सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।